असां लेडीज़ जे लाइ सभिनी खां वॾो टास्क रोटी छा ठाहियूं, पर सिंधी फैमिलीज़ में छा छा थींदो आहे, हलो ॾिसूं था। पप्पा, हाँ बेटा, डिनर में छा खाईंदव? ये कर न दाल चावल ठाहे। दाल चांवर खाईंदव? हाँ। मम्मी छा ठाहियां? दाल चांवरनि सां पटाटा बि ठाहे खणी। ओके, दाल चांवर पटाटा ठाहियां, ठीकु आहे। जीजाजी, हाँ, डिनर में छा खाईंदव? ॾाढनि ॾींहंनि खां छोला भटूरा न खाधा आहिनि, छोला भटूरा ठाहे। ओके, अश्विन तू छा खाईंदे? मैगी। मैगी, ठीकु आहे। दीदी, जी, डिनर छा खाईंदव? पास्ता ठाहे न, ॾाढा सुठा ठहंदा आहिनि तुंहिंजा पास्ता। पास्ता ठाहे। ओके, हेॾा डिनर में छा खाईंदव? बिरयानी ठाहे वठ। बिरयानी? ओके। अरे पर तू छा खाईंदी है? मां त पंहिंजे लाइ चहिरो फुल्को पचाए खाईंदमि। अच्छा, तो मुझे लाइ भी चेहरो फुल्को।